बुनियादी तौर ते यूनाइटेड नेशन में 2013 में इहा क़रारदाद पास कई वई त हे जेको एंटी ट्रैफिकिंग जे हवाले सां को कमु कयो वञे, सॼी दुनिया इन जे मथां सख़्त कानून ठाहे ताकि अहिड़ा कम न थी सघनि। उन जी वजह इहा आहे जो न सिर्फ़ किडनैपिंग बल्कि अवां ॾिसो त ॿियनि मुल्कनि में बि जेको आहे गैर कानूनी तौर ते माण्हुनि खे मुंतक़िल करणु, उन्हनि जी ख़रीदो फ़रोख़्त करणु, वरी माण्हुनि खे अगवा करे उन्हनि जा बॉडी पार्ट कढी करे खपाइण, इहे सभु नाज़रीन इन इंसानी स्मगलिंग में शुमार थींदा आहिनि जेको दुनिया में हिकिड़ो वॾे जेको आहे मुनज़्ज़म जुर्म मां जेको आहे हिकिड़ो जुर्म आहे, जिथे दुनिया जे अंदरि ॿिया इलाही सारा गुनाह थियनि था पिया। उन मां हिकिड़ो इहो बि कमु जेको आहे थी रहियो आहे, जंहिंजे मथां पोइ यूनाइटेड नेशन में 2013 में इहा क़रारदाद पास कई वई। सभिनी खां पहिरियां 30 जुलाई 2014 ते इन ॾींहं खे पूरी दुनिया में सेलिब्रेट कयो वियो। सेलिब्रेट इन सेंस में कयो वियो त अवेयरनेस ॾियण जे लाइ सेमिनार्स मुनक़िद कया विया, माण्हुनि खे ॿुधायो वियो त तव्हां कंहिं तरीक़े सां पंहिंजे पाण खे इन्हनि शयुनि खां बचाए सघो था। बिल्कुलु, ऐं हाणे त सेल्फ जेको आहे प्रिवेंशन जा काफ़ी कोर्सिस बि थींदा आहिनि, जेके असां पंहिंजनि नियाणियुनि खे, पंहिंजनि भाइरनि खे ऐं एवरीबडी असांजे स्कूल्स यूनिवर्सिटीअ खां वठी हाणे इहे मैंडेटरी बि थी विया आहिनि। हर स्कूल में असां वटि हिकिड़ो टाइकोंडो ऐं कराटे जा क्लासिस थींदा रहंदा आहिनि। सेल्फ डिफेंस तमामु घणो ज़रूरी आहे, जिन में उहो अची वञनि था माण्हू जिन सां जॾहिं अहिड़ो को वाक़ियो थिए थो त उहो पंहिंजे पाण खे कीअं महफ़ूज़ करे सघनि था, कीअं बचाए सघनि था। उन खां अलावा ज़ाहिर आहे जॾहिं हिकिड़ो इंसानु कंहिं बि अहिड़ो को ग्रुप हूंदो आहे, अहिड़ो ग्रुप ऑफ पीपल जेके तव्हांखे अची किडनैप करे वेंदा आहिनि कंहिं न कंहिं लालच में, चाहे उन्हनि जी को ज़ाती मफ़ाद हुजे या वरी को उन्हनि जो इदारे सां उन्हनि जो कुझु को ॿियो को मफ़ाद हुजे। पर इन में छा आहे त सभ खां वधीक जेको चैलेंज हूंदो आहे उहो असांजे गवर्नमेंट ऐं असांजे निज़ाम ते हूंदो आहे चैलेंज। त केतिरा केसिस असां वटि ह्यूमन ट्रैफिकिंग जा अचनि था ऐं उनखे केतिरा जेको आहे केतिरी तादाद में जेके आहिनि उहे रिज़ॉल्व कया वञनि था, माण्हुनि खे रेस्क्यू कयो वञे। बिल्कुलु ईअं ई आहे नाज़रीन, इंसानी स्मगलिंग ह्यूमन ट्रैफिकिंग जो जेको मसइलो आहे ही उहो जुर्म आहे जेको कंहिं बि शख़्स खे धोखे में, लालच में या जबर जे मथां अची करे उन खां को कमु कराइण या उनखे अगवा करे किथे मुंतक़िल करण, इहे सभु शयूं उन में शामिलु थींदियूं आहिनि। वरी बाज़ औक़ात तव्हां ॾिठो हूंदो कुझु माण्हुनि खे दोस्त जबर करे ग़ुलामी वारी ज़िंदगी बि गुज़ारण जे लाइ जेको आहे माण्हुनि खे कदो कयो वेंदो आहे। उहे माण्हू हूंदा आहिनि जेके पंहिंजे हक़ में आवाज़ न उथारे सघंदा आहिनि। हे इन जी शुरूआति बुनियादी तौर ते का अहिड़ी तारीख़ नथी मिले त शुरूआति कॾहिं थी, लेकिन असां जेकॾहिं क़दीम यूनानी ज़माने जी ॻाल्हि कयूं त तव्हां ॾिसो पुराणे ज़माननि में जे अंदाज़ में माण्हुनि खे पंहिंजो ग़ुलाम बणायो वेंदो हुओ ऐं बाक़ाइदा अहिड़ियूं मंडियूं लॻियूं हूंदियूं हुयूं, बाज़ारूं लॻियल हूंदियूं हुयूं जंहिंमें इंसाननि जी ख़रीदो फ़रोख़्त कई वेंदी हुई त बाबा हे ग़ुलाम तव्हांखे हे कमु कराए ॾींदो, हिन तरीक़े सां तव्हांखे कमु कराईंदो। ऐं उहे माण्हू इन तरीक़े सां मुख़्तलिफ़ शयुनि मां अगवा थी करे या लालच में या जबर में जेको आहे उहे उन्हनि खे। बिल्कुलु, ऐं इन में जेको सभ खां वर्स्ट केस उहो आहे जेको पंहिंजे नियाणियुनि खे माण्हू जेको आहे ग्रुप में हिकिड़ी जेको आहे सो जंहिंखे चइबो आहे स्कैम, हिकिड़ो फ्रॉड कंहिं कंपनी जे थ्रू, कंहिं जेको आहे सो कंहिं अहिड़े इदारे जे थ्रू पंहिंजे नियाणियुनि खे असांखे हिकु ईमेल जे थ्रू या कम जे थ्रू हिकिड़ी अहिड़ी ऑफर ईंदी आहे त तव्हां अचो, असां तव्हांखे मतिलबु कंहिं न कंहिं तरीक़े सां को सुठी लाइफ स्टाइल ॾींदासीं या को सुठो उन्हनि जो हिकिड़ो अहिड़ो कमु हूंदो आहे जंहिंजी वजह सां उन्हनि खे लालच ॾींदा आहिनि ऐं उहे ग्रुप ऑफ लेडीज़ खे हितां खणी वेंदा आहिनि ऐं पोइ उते वञी उते उन्हनि जी फ़रोख़्त कंदा आहिनि, सेल कंदा आहिनि या वरी कंहिं बि क़िस्म जो अहिड़ो इलीगल बिज़नेस जेको आहे उन्हनि सां गॾु शुरू कंदा आहिनि। त इहो बि हिकिड़ो तमामु वॾो सिनारियो आहे जंहिं ते कमु करण जी सख़्तु ज़रूरत आहे, जंहिंजे ख़िलाफ़ु अवेयरनेस तमामु घणी ज़रूरी आहे त असां पंहिंजी आवाम ताईं पहुचायूं। ख़ासि तौर ते उहे नियाणियूं जेके पंहिंजे अखियुनि में क़ाब खणी करे घर मां निकिरनि थियूं ऐं कुझु कमु करे ॾेखारनि थियूं, त उन्हनि खे ज़माने जी हक़ीक़त खे साम्हूं आणणु असांजी ज़िमेदारी आहे त असां कंहिं न कंहिं तरीक़े सां हिकिड़ो फैक्ट्स एंड फिगर्स खे साम्हूं रखी करे पंहिंजी प्लानिंग करे था सघूं। ऐं नाज़रीन जंहिं तरीक़े सां ज़िंदगी जो इर्तिक़ा अॻिते वधी रहियो आहे, ज़िंदगी जेको आहे तब्दील थी रही आहे, नयूं नयूं जिदत टेक्नोलॉजी अची रहियूं आहिनि, इन तरीक़े सां वरी जेके इहे जुर्म हूंदा आहिनि इन्हनि में बि उहे शयूं इन्वॉल्व थी वेंदियूं आहिनि। तव्हां ॾिसो आर्टिफिशियल इंटेलिजेंस जो ज़मानो आहे, टेक्नोलॉजी जो ज़मानो आहे, त हाणे इहो जेको क़िस्म जो फ्रॉड आहे उहो बि डिजिटल थी वियो आहे ऐं इहो सभिनी तरीक़े सां थो अचे। तव्हां पंहिंजी फेसबुक हलाईंदा, इंस्टाग्राम हलाईंदा, टिकटॉक, त अक्सर तव्हांखे कुझु एडवर्टाइज़िंग मिलंदियूं त बाबा तव्हां ऑनलाइन कमु कयो ऐं घर वेठे लख रुपया कमायो, 2 लख रुपया कमायो। जॾहिं तव्हां उहे लिंक्स ओपन कंदा आहियो त इनडायरेक्टली तव्हां किथे न किथे उते कनेक्ट थी वेंदा आहियो। पोइ माण्हू तव्हांजे डेटा खे बि मिसयूज़ कंदा आहिनि, वरी को अहिड़ो डेटा खणी करे तव्हांखे ब्लैकमेल कंदा आहिनि त जेकॾहिं तव्हां असांजो हे कमु न कंदो त इन तरीक़े सां असां तव्हांजो हे डेटा लीक करे छॾींदासीं।
त जेतिरी टेक्नोलॉजी असांजे लाइ बहितर कमु करे रही आहे ओतिरी वरी जेके अहिड़े क़िस्म जा माण्हू आहिनि जेके गुरू आहिनि उहे टेक्नोलॉजी खे ग़लति इस्तेमालु करे अहिड़ियूं शयूं करे रहिया आहिनि। इन तरीक़े सां इन्हनि शयुनि खे रोकण जे लाइ दुनिया जे खोड़ सारनि मुल्कनि में मुख़्तलिफ़ क़ानून ठाहिया विया आहिनि। पाकिस्तान जे अंदरि बि प्रिवेंशन ऑफ ट्रैफिकिंग इन पर्सन एक्ट 2018 पास थियो आहे। 2019 जे तहत सभई कानूनी कार्रवाइयूं कई वेंदियूं आहिनि। वरी तव्हां ॾिठो हूंदो बाक़ी लास्ट जेको हिते पाकिस्तान में वॾो अनफॉर्चुनेट वाक़ियो पेश आयो त यूनान जी कश्ती जेको आहे ॿुॾी वई हुई, माण्हुनि खे बाक़ाइदा गैर क़ानूनी तरीक़े सां वठी वञिणो पए पियो ऐं उहा कश्ती हुते ॿुॾी वई ऐं तक़रीबन 150 खां मथे पाकिस्तानी जेका शहरी हुया उहे इंतकाल करे विया।